दादू मां रिपोर्ट करे रहिया भाई सकीर सरदार चरण अंजुमन ताजरान ज़िले दादू जी चेयरमैन ग़ुलाम नबी लकारी सदर अहमद ख़ान ज़हूर सदर इमाम बख्श पंवर इफ्तिखार राहूजो ऐं मोबाइल मार्केट जे सदर सैयद हामिद शाह चेयरमैन शाही बाज़ार तारिक हुसैन चन्ना दर्जी यूनियन जो ज़िले सदर मोहम्मद सिद्दीक बबर काठ जे वापारियुनि इद्रीस जमाली ॾाढो इबड़ो सरवर शेख अल्लाह जुड़ियो ज़हूर रफ़ीक शेख रियाज़ मुस्तवी ऐं ॿियनि जी पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया जी नाजाइज़िन ख़िलाफ़ दादू म्यूनिसिपल पार्क में अहम गॾिजाणी थी अख़बार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दादू ज़िले मां ज़मींदारी काठ ख़रीद करण ते बि ज़िले इंतिज़ामिया परेशान करे थी ऐं दादू पुलिस पिणु विख विख ते रिश्वत तलब करे थी जेका वापारियुनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे जेका हरगिज़ बर्दाश्त न कई वेंदी आरा मशीनूं बंदि हुजण करे सवें पोरे ते बेरोज़गार थी विया आहिनि ऐं हिक तरफ़ मुल्क में वधंदड़ महांगाई ग़रीब अवाम जी चेल जे बि करे छॾी आहे त ॿिए तरफ़ दादू ज़िले इंतिज़ामिया पुलिस जी अहिड़ी रवैये पोरे ते उनखे हिक ॿिए जी मानी बि खसे छॾी आहे उन्हनि सीएम सिंध पीपी ज़िले सदर पीर मुजीबुल हक़ डीसी दादू एसएसपी दादू खां मामले जो नोटिस वठी रोज़गार बहाल करण जो मुतालबो कयो आहे उन वधीक चयो त असांजा जाइज़ मसइला हल न थिया त असां सभु वापारी रोड ते निकिरी एहतिजाज जारी रखंदासीं जंहिंजी ज़िमेवारी दादू ज़िले इंतिज़ामिया ते हूंदी